बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असीं प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस के बारे में पढ़ंदासीं। ज़मान हाल इस्तमरारी फेल जी अहिड़ी सूरत जेका ॿुधाए त फ़ाइल को कम हलंदड़ वक़्त में मुसलसल करे रहियो आहे त उनखे ज़मान हाल इस्तमरारी चइबो आहे। अंग्रेजी में सच अ फॉर्म अ वर्ब व्हिच शोज दैट सब्जेक्ट इज हैविंग or doing some work continuously in current time, that is called present continuous tense। दोस्त इन जेको आहे ज़मान में असां जेको आहे हलंदड़ वक़्त में फ़ाइल जे कम जे जारी हुजण बाबति जेको आहे पढ़ंदा आहियूं। हिन ज़मान में जेको आहे हेल्पिंग वर्ब एम इज़ ऐं आर आहिनि। एम जेको आहे उहो आहे सां, आर जेको आहे उहो जेको आहे वी यू दे ऐं इस्म जमा सां, ऐं उन खां बाद में इज़ जेको आहे ही शी इट, ऐं जेकॾहिं इस्म वाहिद हुजे त उन सां इज़ इस्तेमालु थींदो आहे। अचो त असीं पंहिंजे लेक्चर जी जेको आहे शुरूआत कयूं। असां सभ खां पहिरियों जेको आहे प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस ज़मान हाल इस्तमरारी सच ए फॉर्म अ वर्ब व्हिच टेल्स अस दैट subject is doing some work continuously in current time, that is called present continuous tense। सिंधी में फेल जी अहिड़ी हालत जेका ॿुधाए त फ़ाइल को कम हलंदड़ वक़्त में मुसलसल करे रहियो आहे त उनखे ज़मान हाल इस्तमरारी चइबो आहे। उन खां बाद में असां जेको आहे सिंधी में सुञाणप जे लाइ जेको आहे त ज़मान हाल इस्तमरारी जा जुमला लिखिया आहिनि। सिंधी में जेको आहे ज़मान हाल इस्तमरारी जा जुमला असां ॿियनि तरीक़नि सां जेको आहे लिखूं था। हिकिड़ो जीअं मां पहिरें मिसाल लिखिया त मां स्कूल वञी रहियो आहियां, ऐं उन खां बाद में ॿियो लिखियो आहे त मां स्कूल वञा थो पियो। उन खां बाद में असां ॿियो जुमिलो लिखियो आहे त असां क्रिकेट रांदि खेॾी रहिया आहियूं, ऐं उन खां बाद में ॿियो लिखियो आहे त असां क्रिकेट रांदि खेॾूं था पिया। उन खां बाद में हू सबक़ु पढ़ी रहियो आहे, ऐं उन खां बाद में असां लिखियो आहे हू सबक़ु पढ़े थो पियो। उन खां बाद में चौथो जुमिलो असां लिखियो आहे असलम राग ॻाए रहियो आहे, ऐं उन खां बाद में असां असलम राग ॻाए थो पियो। त हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं अहिड़े तरीक़े सां जुमिलो लिखियलु हुजे सिंधी में त असां उनखे ज़मान हाल इस्तमरारी जो जुमिलो सम्झंदासीं, ऐं इन खां अलावा जेकॾहिं हिन तरीक़े सां बि लिखियलु हुजे तॾहिं बि असां सम्झंदासीं त इहो ज़मान हाल इस्तमरारी जो जुमिलो आहे। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त मथे में जेको आहे रहियो आहियां, रहिया आहियूं, रहियो आहे, रहियो आहे, इहे जेका फेल यानी ज़ाहिर कंदा त को कमु अहिड़ो आहे जेको कंटिन्यूअसली मुसलसल जेको आहे उहो थी रहियो हुजे। उन खां बाद में जेकॾहिं असां उन खां बाद में हेठे जुमिले खे ॾिसूं था त उन में मां स्कूल वञा थो। हाणे चवण जो मक़सदु आहे मां स्कूल वञा थो, त इते इन जे पुठियां जेकॾहिं असां पयो जो लफ़्ज़ जेको आहे रखियो आहे त इन मां बि असांखे जेको आहे ख़बर पवे थी पई त इहो को कमु अहिड़ो आहे जेको हलंदड़ वक़्त में मुसलसल थिए पियो। हाणे चवण जो मक़सदु आहे मां स्कूल वञा थो, इस्तेन सां जेकॾहिं ॾिसूं था हाणे जुमिले खे त इहो बिल्कुलु जेको आहे ज़मान हाल जो जुमिलो आहे। लेकिन इन जे पुठियां जेके असां पयो जो लफ़्ज़ ॾियो आहे त इन सां इहो जेको जुमिलो आहे इहो कंटिन्यूअस जो जेको आहे थी वियो। उन खां बाद में असां क्रिकेट रांदि खेॾूं था, था ताईं ॾिसूं था त इहो असांजो ज़मान हाल जो जुमिलो आहे, ज़मान हाल सादे जो, ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं ॾिसूं था त उनजे पुठियां असां जेकॾहिं पया लफ़्ज़ खे जेको आहे एड कयो आहे त उन सां इहो जेको जुमिलो आहे इहो ज़मान हाल इस्तमरारी जो ठही पियो आहे। उन खां बाद में हू सबक़ु पढ़ी रहियो आहे, हू सबक़ु पढ़े थो, हू सबक़ु पढ़े थो, त थो ताईं जेके असां ॾिसूं था त इहो ज़मान हाल जो जुमिलो आहे। जेकॾहिं उनजे पुठियां जेको असां पयो जो लफ़्ज़ ॾियो आहे त उन सां जेको आहे इहो ज़मान हाल इस्तमरारी जो जुमिलो ठहे थो पियो। असलम राग ॻाए थो, ज़मान हाल जो आहे, जेकॾहिं उनजे पुठियां असां पयो लफ़्ज़ इस्तेमालु कयोसीं त इन सां जेको आहे असांजो जेको ज़मान आहे उहो ज़मान हाल इस्तमरारी में तब्दील थी वञे थो। चवण जो मक़सदु इहो आहे त जहिड़े तरीक़े सां अंग्रेजी में सिंधी में जेको आहे असांजो मां स्कूल वञी रहियो आहियां या मां स्कूल वञा थो पियो, पयो, पया, पए वग़ैरह वग़ैरह, इहे जेके लफ़्ज़ जेको आहे त ज़मान हाल जे जुमिले में असांखे ॾिसण में ईंदा, असां सम्झींदासीं त बाबा इहो जेको ज़मान आहे इहो ज़मान हाल इस्तमरारी जो जुमिलो आहे। उन खां बाद में अंग्रेजी में जेकॾहिं असां ॾिसूं था त आई एम गोइंग टू स्कूल, मां स्कूल वञी रहियो आहियां। वी आर प्लेइंग क्रिकेट, असीं क्रिकेट रांदि खेॾी रहिया आहियूं। ही इज़ रीडिंग अ लेसन, हू सबक़ु पढ़ी रहियो आहे। असलम इज़ सिंगिंग अ सॉन्ग, असलम राग ॻाए रहियो आहे। मां स्कूल वञी रहियो आहियां या मां स्कूल वञा थो पियो। असां क्रिकेट रांदि खेॾूं था पिया, हू सबक़ु पढ़े थो पियो, असलम राग ॻाए थो पियो। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हिन जे ज़मान में असां ॾिसूं था सब्जेक्ट खां पोइ जेको आहे असांजो हेल्पिंग वर्ब आहे
ऐं हेल्पिंग वर्ब खां बाद में जेको आहे असांजो मेन वर्ब आहे जेको फेल, जंहिंखे असां फेल जी एंग फॉर्म भी चवंदा आहियूं, त असां जंहिंखे फेल जी चौथी सूरत भी फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब भी चवंदा आहियूं। उन खां बाद में असांजो वी आर प्लान, इन में आर जेको असांजो हेल्पिंग वर्ब आहे ऐं जॾहिं त प्लान जेको असांजो मेन वर्ब आहे। ऐं उन खां बाद में ही इज रीडिंग अ लेसन, इज जेको आहे असांजो हेल्पिंग वर्ब आहे ऐं रीडिंग जेको आहे असांजो मेन वर्ब आहे। उन खां पोइ असलम इज हिते भी असांजो जेको आहे हेल्पिंग वर्ब ऐं सिंगिंग जेको आहे असांजो मेन वर्ब आहे, जंहिंखे असां चऊं था फेल जी चौथी सूरत। हे एम आर इज ये असांजा हेल्पिंग वर्ब थी विया, गोइंग, प्लेइंग, रीडिंग, सिंगिंग असांजा जेको आहे मेन वर्ब थी विया। असां चई सघूं था त हिन जुमले में जेको आहे हिन टेंस में जेको आहे असांजो इज, एम ऐं आर जेको आहे असांजा हेल्पिंग वर्ब आहिनि। इज, एम, आर जेको आहे असांजा हेल्पिंग वर्ब आहिनि। इज जेको आहे ही, शी, इट ऐं सिंगुलर नाउन सां जेको आहे इस्तेमाल थिए थो पियो। जॾहिं त जेको एम आहे इहो सिर्फ़ु आए सां इस्तेमाल थिए थो पियो ऐं जॾहिं त जेको आर आहे इहो हुई, यू, दे या जेको आहे प्लूरल नाउन हुजे त असां उन सां जेको आहे आर इस्तेमाल कंदा आहियूं। हेल्पिंग वर्ब तौर ये इस्तेमाल थींदा ऐं जॾहिं असां मेन वर्ब रखंदासीं त मेन वर्ब जेको आहे असांजो वर्ब प्लस एंग फॉर्म जेको आहे उन सां एड कंदासीं त उहा फेल जी फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब भी जंहिंखे चई सघूं था या फेल जी एंग फॉर्म भी जंहिंखे वर्ब एंग फॉर्म जेको आहे इस्तेमाल थींदी। चवण जो मक़सदु इहो आहे त असां इज, एम, आर ऐं उन खां बाद में जेको फेल रखंदासीं उहो फेल जेको आहे एंग फॉर्म वारो हूंदो, तो फेल हूंदो ऐं उन सां जेको आहे आई एन जी जो इज़ाफ़ो हूंदो। हाणे असां चऊं था त असां जेका आहिनि ज़मान में हेल्पिंग वर्ब आहिनि त उहे जेका इस्तेमाल थी रहिया आहिनि उहे आहिनि इज़, एम ऐं आर। इज़ जेको आहे उहो ही, शी, इट या इसम वाहिद सां इस्तेमाल थिए थो, जॾहिं त एम जेको आहे वाहिद सिर्फ़ु आए सां ई इस्तेमाल थिए थो, उन खां अलावा ॿिए कंहिं बि सब्जेक्ट सां इस्तेमाल नथो थिए। ऐं उन खां बाद में आर जेको आहे उहो हुई, यू, दे, इसम जमा हुजनि उन सभिनी सां जेको आहे आर इस्तेमाल थींदो। त हाणे हिते जेका असां मिसाल लिखिया आहिनि उन में जेको आहे एम आए सां इस्तेमाल थियो आहे, आर जेको आहे हुई सां इस्तेमाल थियो आहे, इज़ जेको आहे ही ऐं असलम, ही जेको आहे उहो प्रोनाउन आहे, असलम जेको आहे असांजो नाउन आहे, त इन सां जेको आहे सिंगुलर आहे, इन सां इज़ इस्तेमाल थियो आहे। हाणे जॾहिं असां इन्हनि जेको आहे जुमलनि खे नाकारी जुमलो बणाइण चाहियूं था त असां सिर्फ़ु जेको आहे हेल्पिंग वर्ब जे पुठियां जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासूं त असांजो जेको जुमलो आहे उहो बयानी जुमले मां जेको आहे नाकारी जुमले में जेको आहे तब्दील थी वेंदो। जीअं त पहिरियों असांजो मिसाल आहे आई एम गोइंग टू स्कूल, मां स्कूल वञी रहियो आहियां या मां स्कूल वञा थो पियो। त जेकॾहिं असां इनखे नेगेटिव में तब्दील करणु चाहियूं था त असां जेको आहे एम खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो इहो जुमलो जेको आहे सॉरी असांजो जेको इहो जुमलो आहे उहो बयानी जुमले मां नाकारी जुमले में थींदो। I am not going to school, मां स्कूल न वञी रहियो आहियां। त हाणे जेकॾहिं असां एम जे पुठियां जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कयो त असांजो जेको जुमलो आहे उहो बयानी जुमले मां नाकारी जुमले में तब्दील थी वियो। वी आर प्लेइंग क्रिकेट, असां क्रिकेट रांदि खेॾी रहिया आहियूं। इते बि जेकॾहिं असां आर हेल्पिंग वर्ब खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जुमलो जेको आहे बयानी जुमले मां नाकारी जुमले में तब्दील थी वेंदो। We are not playing cricket, असां क्रिकेट न खेॾूं, असां क्रिकेट नथा खेॾूं पिया। त हाणे चयो असां क्रिकेट या असां क्रिकेट न खेॾी रहिया आहियूं। उन खां बाद में आहे ही इज रीडिंग अ लेसन, हू सबक पढ़ी रहियो आहे, हू सबक न पढ़ी रहियो आहे त पोइ असां जेको आहे सिर्फ़ु इज खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। ही इज नॉट रीडिंग ए लेसन, हू सबक न पढ़ी रहियो आहे। उन खां बाद में आहे असलम इज सिंगिंग अ सॉन्ग, असलम गानो ॻाए रहियो आहे, असलम गानो न ॻाए रहियो आहे या असलम गानो नथो
पयो त असलम is not singing a song। चवण मक़सद आहे जेकॾहिं असां बयानी जुमले खे नाकारी जुमले में तब्दील करणु चाहियोसीं त असां करे जेको आहे इज़ एम आर जे पुठियां जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कयोसीं ऐं अहिड़े तरीक़े सां असांजो जुमलो जेको आहे बयानी जुमले मां नाकारी जुमले में तब्दील थी वियो। ऐं जेकॾहिं हाणे असां बयानी जुमलनि खे जेको आहे सवालिया जुमले में तब्दील करणु चाहियूं था त सिर्फ़ु असां इज़ एम आर खे जेको आहे सब्जेक्ट खां अॻु में खणी रखंदासीं ऐं बक़ाया जुमलो जीअं सब्जेक्ट खां बाद में उनखे अहिड़े तरीक़े सां रखंदासीं त असांजो जेको जुमलो आहे उहो बयानी जुमले मां सवाले जुमले में तब्दील थी वेंदो। जीअं आहे आई एम गोइंग टू स्कूल, मां स्कूल वञी रहियो आहियां। छा मां स्कूल वञी रहियो आहियां त असां एम खे जेको आहे अॻु में खणी रखंदासीं। एम आई गोइंग टू स्कूल, छा मां स्कूल वञा थो पियो। आख़िर में जेको आहे क्वेश्चन मार्क ॾींदासीं त असांजो सवाल ई ठही वेंदो। उन खां बाद में वी आर प्लेइंग क्रिकेट, असां क्रिकेट खेॾी रहिया आहियूं। छा असां क्रिकेट खेॾूं था पिया, छा असां क्रिकेट खेॾी रहिया आहियूं त आर खे जेको आहे वी खां पहिरियों रखंदासीं आर ऐं डब्ल्यू जेको वी जो नंढो आर वी प्लेइंग क्रिकेट, छा असां क्रिकेट खेॾूं था पिया। आख़िर में क्वेश्चन मार्क। अहिड़े तरीक़े सां ही इज़ रीडिंग अ लेसन, हू सबक़ पढ़ी रहियो आहे। छा हू सबक़ पढ़ी रहियो आहे, छा हू सबक़ पढ़े थो पियो त पोइ असां ही खां पहिरियों इज़ हिते जेको आहे ही जो एच नंढो इज़ ही रीडिंग ए लेसन, छा हू सबक़ पढ़े थो पियो। आख़िर में क्वेश्चन मार्क। उन खां बाद में असलम इज़ सिंगिंग अ सॉन्ग, असलम गानो ॻाए रहियो आहे। असलम गानो ॻाए थो पियो। छा असलम गानो ॻाए थो पियो। इज़ असलम singing a song। आखिर में क्वेश्चन मार्क। छा असलम गानो ॻाए रहियो आहे, छा असलम गानो ॻाए थो पियो। त हाणे दोस्तों जेके असां जेको आहे इज़ एम आर खे जेको आहे सब्जेक्ट खां अॻु में रखियो त असां बयानी जुमले मां सवाली जुमलो ठाहियो वेंदो। ऐं जेकॾहिं असां बयानी जुमले में इज़ एम आर जे पुठियां जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कयो त असां बयानी जुमले मां उनखे नाकारी जुमले में तब्दील कयो। हाणे जेकॾहिं असीं बयानी जुमले खे सवाली ऐं नाकारी जुमले में तब्दील करणु चाहियूं था त असां फ़ाइल खां पहिरियों जेको आहे एम जो इज़ एम आर खे रखंदासीं ऐं फ़ाइल खां बाद में जेको आहे नॉट खे ऐं उन खां बाद में जीअं जुमलो लिखियलु आहे उन खे रखंदासीं त असांजो जेको बयानी जुमलो आहे उहो सवाली ऐं नाकारी जुमले में तब्दील थी वेंदो। जीअं आई एम गोइंग टू स्कूल, मां स्कूल वञी रहियो आहियां त एम खे अॻु रखी असां एम आई, हाणे असां फाइल खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो एम आई नॉट गोइंग टू स्कूल, छा मां स्कूल नथो पियो वञा या छा मां स्कूल न वञी रहियो आहियां। ऐं जेकॾहिं वी आर प्लेइंग क्रिकेट, असां क्रिकेट रांदि खेॾी रहिया आहियूं। छा असां क्रिकेट रांदि न खेॾी रहिया आहियूं त असां आर वी सब्जेक्ट खां पोइ असां नॉट रखियोसीं आर वी नॉट प्लेइंग क्रिकेट, छा असां क्रिकेट रांदि न खेॾी रहिया आहियूं। हाणे असांजो जुमिलो जेको आहे सवाली बि थी वियो ऐं नाकारी बि थी वियो। उन खां बाद में ही इज़ रीडिंग अ लेसन, हू सबक़ पढ़ी रहियो आहे। छा हू सबक़ न पढ़ी रहियो आहे त पोइ इज़ ही नॉट रीडिंग ए लेसन, छा हू सबक़ न पढ़ी रहियो आहे। उन खां बाद में असलम इज़ सिंगिंग, सां असलम गानो ॻाए रहियो आहे। छा असलम गानो न ॻाए रहियो आहे। इज़ असलम नॉट सिंगिंग ए सॉन्ग, छा असलम गानो न ॻाए रहियो आहे। दोस्तों अॼु जे लेक्चर में असां जेको आहे ज़मान हाल इस्तमरारी जे बारे में पढ़ियोसीं। ज़मान हाल इस्तमरारी फ़ेल जी अहिड़ी सूरत जेका ॿुधाए त फ़ाइल को कमु मुसलसल हलंदड़ वक़्त में करे रहियो आहे त उनखे ज़मान हाल इस्तमरारी चवंदा आहियूं। ऐं सिंधी जे जुमिले में ऐं सिंधी में जेको आहे जीअं आहे फ़र्ज़ु कयो मां स्कूल वञी रहियो आहियां या मां स्कूल वञा थो पियो।
उन खां बाद में अंग्रेज़ी में जेको आहे इज़ एम आर जेको आहे इन ज़मान जा हेल्पिंग वर्ब आहिनि ऐं हेल्पिंग वर्ब खां बाद में असां जेको आहे फेल जी चौथी सूरत या फेल जी इन फॉर्म इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं जेकॾहिं असीं बयानी जुमलनि खे जेको आहे नाकारी जुमलनि में तब्दील करणु चाहियूं था त इज़ एम आर जेको आहे त इहे जा हेल्पिंग वर्ब आहिनि। इन खां बाद में असां नाट जो इज़ाफ़ो कंदासीं ऐं उन खां बाद में जीअं जुमिलो इन जो लिखियलु आहे असां उन जुमिले खे अहिड़े तरीक़े सां रखंदासीं त असांजो जेको जुमिलो आहे उहो बयानी जुमिले मां नाकारी जुमिले में तब्दील थी पवंदो। ऐं जेकॾहिं असां सवाल बयानी जुमिले खे जेको आहे सवाली जुमिले में तब्दील करणु चाहियूं था त असां इज़ एम आर के जेको आहे सब्जेक्ट खां अॻु में रखंदासीं ऐं जुमिले जे आख़िर में क्वेश्चन मार्क ॾींदासीं त असांजो जेको जुमिलो आहे उहो बयानी जुमिले मां सवाली जुमिले में तब्दील थी पवंदो। ऐं जेकॾहिं असां इन जुमिले खे सवाली ऐं नाकारी जुमिलो बणाइणु चाहियूं था त असां इज़ एम आर के जेको आहे उहो सब्जेक्ट खां अॻु में रखंदासीं ऐं सब्जेक्ट खां बाद में जेको आहे एडवर्ब ऑफ नेगेशन नाट के रखंदासीं ऐं उन खां बाद में जेको आहे फेल जी चौथी सूरत ऐं उन खां बाद में बक़ाया जुमिलो जीअं आहे ओड़े तरीक़े सां रखंदासीं त असांजो जेको ऐं उन जे आख़िर में जुमिले जे आख़िर में जेको आहे क्वेश्चन मार्क लॻाईंदासीं त असांजो जेको बयानी जुमिलो आहे उहो सवाली ऐं नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो। दोस्तों जेकॾहिं तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हुजे इनखे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।